दिलासो तस यो दिलासो तस वक्त कढी करे पंहिंजी इज़त ठाहिण में मसरूफ़ आहे वरना जेकर अमल खां बग़ैर ही दुनिया कामयाबी जी तरफ़ वञे हा त अलीअ जहिड़ो इमाम 1000 रकात नमाज़ न पढ़े। हकीकत ही तो जे मुझे लाइ ज़रूरत आहे अमल मुझे इन तरफ मुतवज्जो इन जे तरफ सिर्फ मां तव्हांखे साईं मुंडी ॾिसो इहो ज़मानो आहे ईंदो वेंदा माण्हू मुतवजा तव्हां मुंडे जो महिरबानी कयो। पहिरियों साईं केवला मंज़ूर साहब जे इंतज़ार में सभई दोस्त हेॾे हुया हाणे उहो फेरनि जो पहुची वियो। ज़ाहिरिया विच में नमाज़ जो ख़ूब थियणो आहे ऐं बाद में पढ़ंदा भले हाणे सभु माण्हू इंतज़ार लही विया आहिनि हाणे मुंहिंजे तरफ़ मुतवजा तवजो तव्हांजी मुंहिंजे तरफ़ हूं इंतज़ार का न का ॻाल्हि पहुचाए सघे। ठीकु आहे साईं इंसान खे अल्लाह ख़तमु करण जे लाइ पैदा न आहे जेकॾहिं ख़तमु करण जे लाइ पैदा करे त हुनजी एतिरी अहमियत न हुजे। तवजो कजो मां हिकिड़ो जुमिलो चवंदो रहंदा जेके मजलिसी दोस्त वेठा आहियूं इल्म सां ताल्लुक़ रखंदा हुनजी थोरी मूं साण हमकारी रहंदी त क़यामत जॾहिं उथारण बि अलाह मोहबत जे अलामतनि में हिकिड़ी अलामत करार ॾिनी आहे वरना 18,000 मख़लूक जो ख़ालिक़ वणनि खे नथो उथारे जानवरनि खे नथो उथारे ॿियनि मख़लूकात खे नथो उथारे हिन इंसान खे उथारे करे चए थो तूं त मूंखे मुंहिंजी अशरफुल मख़लूकात हुई तो जे करे त मां काइनात बणाई तो जे करे त मां काइनात बणाई तो जे करे त मां हे वण तुंहिंजी सहूलियत जे लाइ पैदा कया तो जे लाइ मां जानवर पैदा कया जेके तुंहिंजे मथां क़ुर्बान पिया थियनि जेको तुंहिंजे मथां क़ुर्बान न पियो थिए मां हुनखे कयो ई हराम जेको तुंहिंजे कम जे लाइ हुयो मां हुनजी अहमियत वधाई तूं मूंखे एतिरो प्यारो आहे लिहाज़ा हाणे मूंखे तूं त जवाबु ॾिन मां ग़र्रक बिरब्बिल करीम कहिड़ी शइ हुई जेका तोखे करीम रब खां परे पई हाणे मूंखे ॿुधाए त सही त तूं दुनिया में जो मूंखे छॾे करे कंहिं ॿिए पासे ॾे वई त तोखे कम केतिरी मायूं कम केतिरियूं आहिनि। दुनिया जो दस्तूर आहे त जेको जंहिं शइ साण चाहत रखंदो आहे न सवाल हुनजे बारे में कंदो। ईद खां पहिरियां पंहिंजे सिंध में आम हुई NFT बंदि थी वई शुक्र जो बंदि थी जान छुटी मुंहिंजे बुज़ुर्गनि जो हराम हराम हुई पर हुन में कुझु माण्हू तालीलूं करे ॿियो वरी पोइ दाख़िल थियण जी कोशिशि कनि पिया बहरहाल उहो हुनजो कमु उन्हनि सां बंदी वई। हाणे हुनजे बारे में जाते वञूं पिया सवाल पिया थियनि छो चाहत हुन में जंहिं माण्हूअ जी रग़बत जंहिं पासे ॾे हुजे जंहिं माण्हूअ जो शौक़ु जंहिं पासे ॾे हुजे न उनजे लाइ सवाल कनि। माण्हूअ जो शौक़ु हिन वक़्त में कणिक लही वई रे हाणे शौक़ु जंहिंजो कणिक हिन जो वणनि जे बारे में उनजे ज़ुबान ते रुगो वण हाणे साईं कहिड़ो बिज पोखियूं कहिड़े अंदाज़ सां पोखियूं उपत लहे कोन्हे कणकुनि जा खुटल छा कयूं जो असांजी पूरा थिए ईअं ई आहे न साईं थोरो मुंहिंजे तरफ़ मुतवजा ॾियो मां मिसाल ॾियां हिन जे करे अहिड़ा थो तो जे मुंहिंजे मिज़ाज मुताबिक़ इहे मिसाल ॾेई करे मां नतीजे ताईं पहुचां जंहिंजी जहिड़ी चाहत आहे केरु जेकॾहिं पासपोर्ट ठहराए हाणे रुगो सवाल ज़बानी जे बारे में कंदो कहिड़ो सालार भलो आहे कहिड़ो सालार भलो आहे जंहिंखां मां वञा मूंखे सहूलियतूं मिलनि आसानी थिए रुसवाई न थिए थी मोटी अचां ज़ियारतूं मुकमल कराए तकलीफ़ न ॾे छो जो हुनजी चाहत हुन पासे ॾे शौक़ु हुनजे पासे ॾे माना इहा त कन्फर्म थी वई न हाणे दुनियादार माण्हू दुनिया जे लाइ सिर्फ़ु सवाल छो थो करे हुनजो शौक़ु हुन पासे ॾे हुनजो शौक़ु हुन पासे ॾे जंहिं पासे ॾे शौक़ु अथसि हुनजे लाइ पुछे थो। स्कूल में अगर कोई माण्हू ॿार पीउ मां हुजे भव खां स्कूल वेंदो आहे त उहो सवाल बि न आहे कंदो छो जो शौक़ु न अथसि पर जंहिंजो पंहिंजो पढ़ण जो शौक़ु हूंदो आहे त उस्ताद कोई शागिर्द अहिड़ो गहरो सवाल कंदो आहे जो हू पाण चवंदो आहे 32 साल जे तजुर्बे में अहिड़ो सवाल मूंखां कंहिं उस्ताद बनाए कयो अहिड़ो गहरो सवाल हुनजो शौक़ु आहे न थोरा उहो सवाल ॻोल्हे थो पियो। तवजो कजो जेको माण्हू जहिड़ी चाहत रखंदो आहे ओहिड़ा सवाल कंदो आहे। हाणे अगरि कोई माण्हू चए त मूंखां पुछो मां अहिड़ो सब्जेक्ट खणी आयो आहियां जेकॾहिं उन मुताबिक़ कोई सवाल न खणंदो त हसरत त कंदो नी यार तुंहिंजे हिन इलाइक़े में कोई अहिड़ो इल्मु हुयो नी कोन जो मूंखां अहिड़ो सवाल कोन मूंखां हे मां आयुमि ईरान मां पढ़ी हे अञा वुज़ूअ ते फाथा पिया
अञा मूंखां ज़कात जे बारे में पुछनि इहे बि के पुछंदा आहिनि के पुछंदा आहिनि न त अक्सर असां मौलवियुनि खां पुछंदा ॾियो ख़बर साईं इहा गाॾी जो अघु तो घणे वरितव साईं जो ख़बर तव्हांजो पुटु छा कंदो आहे अरे बाबा तूं मूंखां सुवाल कर मुखी तुंहिंजी सुञाण मौलवाइप जे एतबार सां आहे न तुंहिंजो जंहिं फील्ड सां मुंहिंजो तालुक आहे न तुंहिंजो मुंहिंजो न मोड़नि सां छा तवजो आहे अहिड़ो सवाल कर हुंड कंदो छो जो हुंड जी चाहत ई न पा सघे हाणे हिकिड़ो सवाल हिकिड़ो मां मिसाल ॾियां थो सभई इंशाअल्लाह मुतवजा थी वेंदो ओ बुज़ुर्गो जंहिं हिसाब सां मौला काइनात अली इब्न अबी तालिब चाहिनि पिया त मूंखां दीन सिखो इहे केरु सिखे ई न पियो तॾहिं मौला काइनात हसरत खणी विया त जहिड़ो आलिम अहिड़ो त मूंखां कंहिं सवाल कयो ई सवाल कयो ई कोन अहिड़ो कोई मोहताज मिलियो ई कोन जेको अली खां घुरे त अली हुनखे खणी करे छॾे बोला काइनात हुन ॾेढियूं इहे शयूं वाज़िह करे छॾियो त जेको पुछणो अथई पुछ जेको घुरणो अथई घुर क़ुरान बि चए थो सवाल कर अगरि तूं नथो ॼाणे त हुनजे बारे में सवाल कर सवाल करण सां ई तुंहिंजूं राहूं थियूं हमवार थियूं राह खुलंदी कोई इंसान जेको मौत जे बारे में ॿुधे त थो उन जे बारे में सवाल छो नथो करे तव्हां सोचो न मौलवी साहब कंहिं ॿिए पासे रहंदो ई सारे साल जी मजलिस आहे मां उन मौक़े ते पहुतो मुंहिंजी मजबूरी आहे त मां 2 मिंट ॻाल्हायां 5 मिंट ॻाल्हायां पर ॻाल्हाईंदुसि पंहिंजे मौक़े इहो इंसान जॾहिं ख़बर पए त मूंखे मरण खां बाद में मुंहिंजा मिट माइट दफ़न कंदा त हिन क़बर जे बारे में सवाल करे छो नथो ठीक हो सवाल कराईंदी आहे गणती सवाल कराईंदी आहे चाहत जेको बुखार जो इलाज करण जे लाइ वञे तो 7 माण्हुनि खां पुछे तो इहो डॉक्टर कहिड़ो आहे इहो डॉक्टर कहिड़े क़िस्म जो आहे मुंहिंजो इलाज कंदो बि सही आहे न जॾहिं इहो हिन बुखार जे लाइ बि एतिरो सीरियस थी करे डॉक्टर जी पुछा गाछा करे करे पोइ थो वञे बाबा मां वञा डॉक्टर ॾे जेकॾहिं इएं अताई डॉक्टर खां थो वठे बीमारी वधी थी वञे त हर हिकु थो चए बणा पोइ तोखे एतिरो वकुल कोन हो हिन दौर में वञा अताई डॉक्टर वठां टेस्ट छो न कराई अॻिते छो न वठे हिन में तोखे तकलीफ़ घणी अचे ई न हा थोरी त तरक़ी कर न हाणे इन जे करे अॼु बि चवे थो साईं न हितो न कराईंदुसि उहो दौर ॿियो हुयो जो मां फ़क़ीह ते ठीकु थी वेंदो उहो दौर जॾहिं ॿियो फ़क़ीह ते ठीकु थी वेंदे त हाणे बि दौर तरक़ी कई आहे न अञा ताईं नारे ते छो बीठो आहे सवाल कर न थोरो त अॻिते वधो नी थोरी त तरक़ी कर न पुछ त सही साईं क़बर में जो असां वञूं त उते असांजो इख़्तियार हूंदो ओॾे जो वञूं त भला अलाह जे करे असांखे हिते ई मोतरी जे लाइ कोई मराहिल छो वञे कोई दफ़नाइण जो छो हुकुम ॾिनो अथई मोमिन जे क़बर जे एहतराम जो हुकुम छो ॾिनो अथई मोमिन जे क़बर वटि ॿियो ज़िंदा गुज़रे थो त हुनखे सलाम जा हुकुम छो ॾिना अथई माना वजूद ते ख़तम त कोन्हे नी माना वजूद ख़तम कोन्हे अॻियां मराहिल आहिनि पोइ इन मराहिलनि जे बारे में इंसान पुछे छो नथो इन मराहिलनि जे बारे में इहो इंसान सवाल छो नथो करे चुप करे विया आहियो खोलिया या मौला जी सखावत जे बारे में गुफ़्तगू कयां या कुझु पोइ त तव्हां नारा हणंदो पर थोरो अॻिते हलियो पंहिंजी हिक ॿिए जी ज़िमेवारी थोरो महसूस कयूं माशाअल्लाह नारे महसूस कर मां जो मरी वञा त मूंखे मौलवी त मूंखे ॿुधायो न त क़बर में थींदो छा हे जो तलकीन तव्हांजा पुछो था या कुझु अगरि तलकीन जे बारे में पुछो त मौलवी साहब हे त तूं अरबीअ में पढ़ी वई गर्दान वांगुरु गर्दान वांगुरु तूं अरबी इबारत पढ़ी वई मां सिंधी सभा जहिड़ो माण्हू मूंखे सिंधीअ में शाह जा बेत ई सम्झ में न आहिनि ईंदा तूं पढ़ी वई अरबीअ में मूंखे ॿुधाए त सही हिन मन किताब जी माना छा हुई तूं जो चयो त बाबा इहे
मुनकर नकीर तुझे कब्र में दे तो तू पढ़ी हुई अरबी में सही मौली बुधाए तो सही है केर हने जेके कब्र में मुझे पुट न सोचे ये अचण दा पिया इनके इख्तियार छा मिटन माइटन हो तो तालुका खत्म थी था वने ला ये कब्र में चंदा ये खुद मुख्तियार एतरा साहिब इख्तियार नहीं आहिन केर ये जो मुको पूछंदा तो भला मुखे जवाब देण जे ला अकुल छा तो जे आमादा हो जाऊं या ना उते सवाल जो खुदा ने मुताल निजाम रखे हुआ तो के तैयारी जो तो हुक्म किताब के मेरे ना मां हकीरत मौजूदा में देखण जे ला तैयार मौला कायनात फरमाइंदा बिया त असा का बाद में अगर कह जो तो वट कोई रुतबो वधी का आहे असा का बाद तो पीर फकीर जो न त इयो पीर तो जे ला असा का बाद में तो जे ला वली है पुराणो थी वियो हाणे अबे खे कहिड़ी ख़बर हाणे त अबो पुराणो थी वियो जे अबा हाणे सेठ वटि हलंदे मूंखे गॾु वधी तो ॻाल्हाइणी कोन थो जे तोखे ॻाल्हाइणो सेखारियो हाणे उन ते तूं तोहमत वण त हिनखे ॻाल्हाइण नथो छा आहे ज़मानो कहिड़ी जाइ ते जी पहुतायूं असां बारे के इन मौजूद के इन गाल डगी थी वेंदी हली ऐं सिर्फ 2 मिनट टाइम थी हले मोन तेजी सां गुजरी वाले बारे के सही सवाल न उन्हनि जे लाइ आमादा हुजण घुरिजे मुखो इहो छो नथो पुछो वञे मौलवी साहब ॿुधाए त सही क़ब्र में जो वञूं त असां सवाल कहिड़ा थींदा हिन वणनि जे बारे में तो को सवाल थोड़े थींदो सही इन करके के बारे में सवाल करे जे बाबा 14 हमण जो छई तो जे 1 करोड़ लथो तो किए पूरा ही कजे ये सवाल न थी सवाल इन में थी जे इन के सही शुक्र न कजवी इन ते एक दफा न कजई वरी वणी करे के बे जो हक कादी हाने पूछा दे जे 14 में जे बरकत मां दे या तो हराम जो कादो इन जे बारे में तो सवाल ये तो सवाल है एक कब्र में तो सवाल है कब्र जी मंजिल सा हन मौला अमीर अलैहिस्सलातु वसलाम वट सवाल मा पेरो चमनो उहो कंदो जे फिक्र हो जाए ना सलमान रोंदो रोंदो चे तो हमदान रोंदो हारिस रोंदो रोंदो जी करे चवे तो जे यार मुके फिक्र आ जे करे मरी वे में त कब्र में छा थी मरी वे तो मौत जे टाइम ते जो हे 14 फरिश्ता आइंदा इन टाइम ते सुञाणो आए न को ना अगर जगह सख्ती सां पेश अचनि छा थींदो मौला मुंहिंजी ख्वाहिश इहा आहे त जॾहिं मरां त मां तव्हांखे ॾिसां उन ते हाणे कयो सवाल हारिस ॼण तुंहिंजी मुंहिंजी तर्जुमानी उन कई मौला काइनात सभिनी जे लाइ जवाब ॾेई तुंहिंजी मुंहिंजी तर्जुमानी उन कई मौला सभिनी जे लाइ जवाब ॾिनो मुंहिंजी पहुचाए या हारिस हमदान मई यमत यारन ए आरस हमदान हमदान जा रहण वारा जेको भी मरंदो न मरण जे टाइम ते मूंखे ॾिसंदो हाणे जॾहिं ॾिसंदो दुनियादार माण्हू जे लाइ जॾहिं इन सां मुलाक़ात त काटन जो वॻो बि पायां सुठो जूतो बि पायां साफ़ सुथरो थी करे बिन सां मिला जे छो हथ मिलाईंदो छो जो इहो दुनियादार आहे अली सां मिलणो हुजे त कहिड़े नमूने तयार थियणो खपे मौला सां जो मिलणो हुजे यकीन है या तो यकीन कोने मिलणो है अली इब्न अबी तालिब उन सां मिलणो है जेके सवाल करण जी जरूरत ही कोने का पहिरियों ही समझी वजे तो पूछे छा तो जेको अंतर में जाने हाने जेकरे उन वट वञा ऐं व्याज मोजे नामा अमाल में लिखियल हुजे कीअं मिलंदो मां धी उन जा हक़ मुंहिंजा खाधल हुजनि कीअं मिलंदो मांस जेको हक़ जे लाइ ज़हरा खे वठी दरबार कयो यतीमन जा हक़ खाई वेठो हुजां उन अलीअ सां मुलाक़ात कीअं कंदुमि जेको कुल्हण ते राति जो खणी करे उन्हनि खे वञी करे ॾेई वरी खाराए करे चवंदो घबरायो न जेतिरे ताईं अली आहे न पंहिंजे पाण खे यतीम में तसवुर न कयो मां जो मिला मौला कायनात अली इब्न अबी तालिब सां त इन्हनि सवालनि जे लाइ इंसान आमादा तो हुजे न खाइण वक़्तु इंसान सोचे छो
थोरो चयो घणो सम्झंदा टाइम कोन्हे वक़्तु गुज़री चुको आहे मुंहिंजे वक़्तु जेको ॿुधायो वियो हो टाइम उनजे इंतिहा ताईं मां पहुची वियो आहियां मतिलबु 4 मिंट सिर्फ़ु ज़िक्र मसाइल जे तरफ़ बुज़ुर्गो तॾहिं ते वियो था न त पुछो सवाल मौलवी बि तव्हां वटि अचनि था उनखां पुछो न पहिरीं ॻाल्हि त अॼुकल्ह हीअ मोबाइल जेका आहे न इहा तुंहिंजे लाइ वॾो में वॾो रहनुमा आहे इन मां फ़ाइदो वठो इन ते रुगो लिख त फ़िक़ह जाफ़रिया में ही शयुनि जो उनवान छा आहे सॼो हलियो थो त जेकॾहिं कचहरी करणी आहे त पोइ तुंहिंजी दीनी हुजणु खपे न तव्हांखे ख़बर पइजी वञे तोखे चाहत छाजी आहे तुंहिंजो शौक़ु कहिड़ो आहे तुंहिंजी ग़र्ज़ कहिड़ी आहे तुंहिंजे ॻाल्हाइण में ख़बर पवंदी न त तुंहिंजो तालुक़ु कहिड़ी शइ तुंहिंजे गुफ़्तगूअ में दीन हुजे बच्चनि सां वेही करे ॻाल्हाए तॾहिं आलिम सलाम जी सीरत ते गुफ़्तगू हुजे आख़िरी जुमिलो ज़िक्र मसाइल पंहिंजे ज़िंदगी जा 24 कलाक सिर्फ़ 20 मिंट कढी पंहिंजे लाइ पंहिंजे औलाद जे लाइ मख़सूस कर 23 कलाक 40 मिंट हीअ क़ौम तुंहिंजे औलाद खे बिगाड़े न सघंदी इन्हनि 20 मिंटनि में तूं सुधारे वेंदासीं 23 कलाक 40 मिंट हिन ज़माने जूं गर्दिशूं तुंहिंजे औलाद ते जेतिरियूं तारी थी वेंदियूं न 20 मिंटनि में तूं धोई छॾींदुसि उहा गिरदो गुबार तूं धोई छॾींदुसि उनखे जहिड़ो तूं बणाईंदे ओड़ो बणबो पर उनजे लाइ उहे 20 मिंट कढ त सही वेहेस त सही हुनखे तूं उनखे अहमियत त ॿुधाए न तुंहिंजी मुंहिंजे ज़िंदगी में अहमियत आहे केतिरी हुन सां वेही करे हुन सां ॻाल्हियूं कर यकीनन थी पवंदी मासूम पंहिंजे औलाद जे लाइ टाइम कढंदा उनजी सीरत आहे न हलणो आहे हे जो तव्हां मसाइब जी दुनिया में ॿुधंदा आहियो त साईं आख़िरी राति बि इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे धीउ जे लाइ बि मख़सूस टाइम कढे भेण जे लाइ बि टाइम कढे पर ॿुधंदा हो न पोइ सिर्फ़ु रोअण जे हद ताईं आहे उहे शयूं उन सीरत खे वठण जॾहिं आख़िरी टाइम ते वञणो अथसि तॾहिं बि पंहिंजनि बच्चनि जे लाइ टाइम कढियो थो वञे त तूं ऐं मां पंहिंजे औलाद सां सचा न आहियूं त दुनिया में आहियूं पंहिंजे पाण सां बि सचा न आहियूं त कंहिंसां सचा बसि बुज़ुर्गो दुआ घुरंदा कयो त शल कंहिंजो माण्हू न मरे कंहिंजो सहारो ख़तम न थिए सहारो ख़त्म थी वेंदो आहे न